छा ॻाल्हि आहे? बाबा ज़ीनत रात मूसा के चयो त हू मूंखे शहर वठी वञी डॉक्टर खां मुआइनो कराए अचे। छा? हाँ बाबा, हाणे जेकॾहिं डॉक्टर ॾे वठी विया त पोइ त मूसा खान असांखे ज़िंदा कोन छॾींदो। हाणे सोच बाबा त छा करिणो आहे। अम्मा अॼोको ॾींहुं नटाए वञ, राति जो सोचे का न का सलाह ज़रूरु कंदासीं। बाबा ॿ चकर ज़ीनत चई वई आहे त मां तयारु थियां। पोइ तव्हां कहिड़ो जवाबु ॾिनसि? मूं त जवाबु ॾेई छॾियोमांसि त अॼु मां शहर कान रहंदसि। पोइ ज़ीनत छा चयो? साॻी ज़ोर अथसि, ख़ुदा करे त मूसा खे को कमु थी पवे, बाक़ी इहा लॻे थो पचर कान छॾींदी। अम्मा इहो दादी तूं अञा तयारु न आहे थी? तोखे चयमि न त सुभाणे हलंदासीं। कहिड़ी देरि लॻंदी? सुभाणे ताईं बि क़यामत कोन अची वेंदी। अॼु अम्मा दादली जी दिलि नथी गठे, तूं ज़ोरी वठी वेंदीअसि छा? मस त मां मूसा खान खे तयारु कयो आहे, वरी सुभाणे हू अलाए तयारु थिए या न थिए। जेकॾहिं सुभाणे मूसा खान राज़ी न थियो त मां तव्हांखे वठी हलंदुसि। ऑपरेशन न आहे जो मूसा खान खे वठी हलो, चेकअप कराए मोटी ईंदासीं। चोरी भी बात नहीं असुल चोरन जा नाला ॾिना अञा कुछ भी नथो ॿुधाए। जेसीं ताईं तव्हां हुनखे महिमानी न कराईंदो न हू तव्हांखे कुछ भी कोन ॿुधाईंदो। राति कयोसि था ख़िदमत, राति न हिन वक़्तु ऐं मुंहिंजे साम्हूं ॾिसां त उमिरि माण्हू केतिरा थो आदर खणे। खान जा दांत फबाइण एतिरो आसान न आहे होशू। खान मां तव्हांजो चोर न आहियां। तूं मुंहिंजे दांतनि जो चोर न आहीं? हा न हेॾे अच। हिनखे सुञाणी थो? बुलू तूं? हा होशू मां। याद थी न उहा राति? सूबेदार वाहिद अञा बीठा ॾिसो छा था? जेसिताईं ही पंहिंजे दिलि सां तुंहिंजा न माल थो ॿुधाए न तेसिताईं हिन मां हथ न कढोसि। तोखे मुंहिंजी ज़बान मां ॿिया नाला कोन मिलंदा। बाक़ी मां तुंहिंजो चोर आहियां। हल मूंखे चालान कराए छॾ। हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेसीं ताईं असुल चोर
जंहिं दांत कढिया आहिनि हुनजो नालो न ॾींदे न तेसी ताईं रिमांड में ई हूंदे। हा ऐं होशू तुंहिंजी भलाई इन में ई आहे। पंहिंजी जान छॾाइण चाहे तो उहे नाला ॾे। तूं वंकारी आहीं होशू, वंकारी। तोसां रिआयत थी सघे थी पर असुल में मूंखे तूं हुन मोतबर जो नालो ॾींदे जंहिं हिन खान जा दांत कढाया आहिनि। सिर्फ़ मां चोर आहियां ऐं दांत बि मां ई कढिया आहिनि। सूबेदार वाहिद जेसी ताईं सची नथो करे न त सुबुह शाम हिनखे मलड़ी ॾींदा रहो। मूंखे हर हाल में असुल चोर जो नालो घुर्जे। हा पुलिस जी मार ख़बर न कर चाल सुबुह ताईं बासे वठतो। तव्हां बेफ़िक्र थी हलिया वञो खान। छो भला अञा तयारु न थियो आहियो छा? मां त तयारु आहियां पर हूअ हले ई कान थी। छो कोन थी हले? चए थी त सुभाणे। छा मां हुनजो नौकर आहियां? जंहिं महिल हुकुम कंदी पोइ हिनखे वठी हलंदासीं। मां ॾिसांसि थो कीअं नथी हले। मूंसां हेॾे जेकॾहिं अॼु हुन बहानो कयो आहे त सुभाणे बि परे न आहे। ठीकु आहे त पोइ हुनखे सम्झाए छॾिजांइ सुभाणे तयारु रहे। जेकॾहिं को बहानो कयईं त पोइ पुठी ते खल न हूंदसि। अलाह ख़ैर कंदो, अलाह सम्झ ॾींदुसि जो हलंदी। बाक़ी लॻे ई कोन थो। काॾे काॾे ख़बर न अथई रेस वॾे जी भेण पई अचे। पोइ छा कयूं? रेस वॾे चयो आहे त अधी सालनि खां पोइ थी अचे। अॼु अहिड़ा त खाधा तयारु कर जो अधीअ जी सालनि जी सिक मिंट में लही वञे। तूं बि अहिड़ो ई खाधो तयारु कर जो खाए हितां निकिरण जी दिलि ई न करेसि। ए सालनि ताईं हिते हुजे। ईअं ई थींदो मुंहिंजी राणी। मां त चवां थी खाधे में ज़हर मिलाए छॾ जो हिन हवेलीअ में इन जो खाधो पहिरियों ऐं आख़िरी हुजे। हा अहिड़ो खाधो वञी पाण तयारु कर। मूंखे लाचार न आहे। मुंहिंजो बि एतिरो हा न आहे ठहियल सोनी जो मां इन्हनि जे लाइ वञी खाधा तयारु कयां। पर अदी मूंखे त वॾे रेस जो हुकुम मञणो आहे। घणी गेल जी ज़रूरत न आहे। वञी चांवर तयारु कर उनमें मिर्च हद खां ज़्यादा हुजनि। ॿिनि गिरहनि सां चेहरे ते पघर अची वञनि ऐं पोइ अहिड़ी भाॼी तयारु कर जंहिंमें लूणु घणो हुजे ऐं खाइण सां निड़ीअ में हथ हुजनि। मुंहिंजी राणी इहो मूंखां न थींदो। वॾे रेस खां मूंखे पंहिंजी बेइज़ती न आहे कराइणी। त पोइ हिते माठ करे वेह। जॾहिं पहुता पोइ तकड़ में कुझु तयारु करे ॾींदासीं। मां वेही रहां। मथां रेस वॾो पियो अचे उन सां मुंहुं केरु ॾींदो? उनखे मां मुंहुं ॾींदसि। मां जेकी दिलावर खान तोखे बंदूक हई न उनखां मां तोखे बचाए वठंदसि। बंदूक कोन हणंदो पर मूंखे वॾे रेस जूं जुठियूं न आहिनि झलणियूं। जुठियूं न आहिनि झलणियूं। हूअं त रेस दिलावर रोज़ अची लोलियूं ॿुधाईंदो अथसि न जो अॼु जुठनि खां पई डिॼे रेस दिलावर जी चमची। बोल नजीब नजर पड़ो छे। बाबा रात खां वठी गायब आहे। इनाम जो बाबा सही जेको मूंखे थोरी थो ॿुधाए वञे। अच नजीब अच बे पर ख़बर किथां पियो अचे? सर होशूअ जे ॻोठां पियो अचां। होशूअ खे पुलिस पकड़े वई आहे। छा? होशू खे पुलिस वठी वई आहे। सर पोइ वारी कयोसि न त पुलिस सफ़ा खल लाए छॾींदसि। न नजीब न। जेकॾहिं होशू जी पोयारी कईसूं त पोइ ख़ान खे पको शक असां ते पइजी वेंदो। ऐं मां नथो चाहियां
त ख़ान खे कोई असां ते शक पए। रैसा होशू असां जे करे मञा थो नजीब, मञा थो तूं पंहिंजी जाइ ते सचो आहे, पर ख़ान जॾहिं हिते आयो त असां हुनखे खुथो जवाब ॾिनोसीं त होशू या को ॿियो असांजो माण्हू न आहे। जेकॾहिं हाणे असां हुनखे जेल मां छॾायोसीं त पोइ सौ सिधो शक ख़ान जो असांजे मथां थींदो। रैसा छा तव्हां होशूअ जी का बि पोइवारी न कंदव? न नजीब न, मां होशू जी का बि मदद नथो करे सघां। जेकॾहिं मूं को अहिड़ो कदम खयो त पोइ तरह जा सभु चङा मुड़ुस मुंहिंजे ख़िलाफ़ थी वेंदा। ॿियो त ठहियो सॼो तर ई मुंहिंजे ख़िलाफ़ थी वेंदो ऐं उहे सभु चङा ख़ान जो साथ ॾींदा ऐं मां हिन तर में रुगो अकेलो रहिजी वेंदुसि, सम्झी? रैसा जेकॾहिं होशू ज़बान खोली ऐं असां ॿिन्हीअ जा नाला ॾिनई त? ॾिस नजीब, होशू खे तूं वठी आयो हाणे हुनखे संभालण ऐं सम्झाइण तुंहिंजो कमु आहे, तुंहिंजो। बाबा जेकॾहिं ईअं निंधण को छॾे ॾींदोसि न त आख़िर भुरी पवंदो। नजीब तूं हीअं कर, तूं थाणे ते वञी होशू सां मिली अच, हुन ते ज़ोर ॾे त हू ज़ुबान न खोले, केतिरो बि हुन ते टार्चर कर। बाक़ी हा, जेका रक़म चवंदो होशू उहा ॾींदा। ॾिसो रैसा जेकॾहिं तव्हां सूबेदार वाहिद खे फोन करे चवंदव त हथु हल्को रखंदसि। नजीब सफ़ा को ॿार आहे बाबा, पुलिस खे त केस हथ अचे, हू असांखे ब्लैकमेल कनि। पुलिस कंहिंजी बि न मञी थी, कंहिंजी बि न। पर सूबेदार वाहिद ऐं डीएसपी साहब सां तव्हांजा सुठा वास्ता आहिनि। पोइ तुंहिंजी छा मर्ज़ी आहे त हिकु चोर ऐं लोफर जे करे मां वतां पुलिस ऑफिसरनि सां फिटाईंदो? न नजीब न, मूंखां कॾहिं बि ईअं कोन थी। वैसा जेकॾहिं उन चोर ऐं लोफर सुभाणे ज़बान खोली न त पोइ मूंखे न चइजो त तुंहिंजे दोस्त जे करे असां मसलनि जे वर चढ़ी वियासीं। ठीकु आहे, जेकॾहिं होशू ज़बान खोले त उन सां मां पाण मुंहुं ॾेई वठंदुसि। सच ही पंहिंजे मतिलब लाइ असांखे इस्तेमालु कनि था। हाणे मां ॿुधाईंदुसि रईस खे त इस्तेमालु कीअं कबो आहे। अधी खेरा जन्नत जेकॾहिं हकुमार में पैसा घटाए सघे थी त पोइ ठीकु आहे, जेकॾहिं नथी घटाए त पोइ असांजी शादी न थींदी। मां सम्झां थो पोइ मुंहिंजी क़िस्मत में जन्नत लिखियल न आहे। अधी पहिरां जे सर ॾेखार हुजे पोइ गुलाम क़ादर तूं बि खणी बोल त तूं घणा ॾेई सघे थो। अधी हिन त घुरिया आहिनि 5 लख, पर किथे 5 लख, किथे मां ग़रीब मिसकीन। मां सॼी ज़िंदगी लोड़ींदुसि न त 5 लख रुपया मां गॾु करे कोन सघंदुसि। अधी हाणे ख़बर पई न, उन ॾींहुं त वॾियूं ख़बरूं करे वे 5 लख त मुंहिंजी अॻियां का ॻाल्हि ई कान्हे। हाणे ॾे ख़बर। जन्नत तोखे ख़बर न आहे त आशिक़ मजबूर आहे, पोइ खणी केॾो बि कंधार हुजे या केॾो बि सुञो हुजे। खैरां जे सिर ॾेखार हुजे, तूं हाणे साफ़ साफ़ ॿुधाए त तूं घणा थो ॾेई सघे ख़बर में। अदी घणा वरी घणा ॾेई सघंदुसि, मां केतिरी बि कोशिश कंदुसि, पोइ बि मां 1.5 लख खनि करे सघंदुसि। 1.5 लख? खैरां जे सिर ॾेखार हुजे, माई जन्नत लहे 1.5 पाव बसरनि जो बि कोन, वरी तूं ॾे थो 1.5 लख। वॾी ॻाल्हि आहे।
ठीक आ 1.5 लख वञ 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 1.5 लख करे अच पोइ अची मूंसां ॻाल्हा 2 ॾींहनि में खणी ईंदो मां 2 ॾींहनि में कोशिश कयूं था अलाह मालिक पहिरां जे सिर ॾे ख़ैर हुजे ॿुधई न पाण जन्नत जन्नत पंहिंजो घर बि मिली पवंदी 1.5 लख रुपयनि जो बि मिली पवंदी जन्नत पंहिंजो हाल सारियो पियो आहे अड़ीअ सां 1.5 रुपयनि जो बि अखियुनि सां नाहे ॾिठो छो थी पई वक़्त खे लता हाणे ॾिसू मूंखे त पक नथी बीहे जॾहिं पैसा करे अचे अलाए छा मूंखे त लॻे थो थी अॻे वांगुरु ख़बरूं करे वियो आहे कौन ईंदो पहिरां जे सिर ॾे ख़ैर हुजे जन्नत मूंखे पूरी पूरी पक आहे त इहो 1.5 लख रुपयनि जो खणी ईंदो ओ न करे आशिक मजबूर आहे आशिक मजबूर आहे मूंखे नथो लॻे 1.5 लख पिनंदो त बि कोन मिलंदुसि हाय पिनण ते जेकॾहिं लख मिलंदा न त माण्हू नौकरियूं ई न कनि हा बनियूं ॿारा ई न कनि हा पोइ हर कंहिंखे किस्ता हथनि में ॾिसे हा बाबा अॼु त मां नटाए वयसि सुभाणे हू साॻियो ई ज़ोर रखंदा कुझु सोच त हाणे मां छा करियां हा मां सोचां थो कुझु सोचां थो अलाह भलाई कंदो बाबा ईअं छो थींदो आहे जेको बि असां कमु कंदा आहियूं उहो उबतो थी वेंदो आहे मूं सोचियो त जान छुटी वेंदी बेहतर आज़ार में अची वियसि अम्मा तूं घणो परेशान न थी मां इन मसइले जो हल ॻोल्हियां थो बाबा आख़िर केसि ताईं लिकाईंदासीं हूअं 7-8 महीननि जी मोहलत हुई हाणे त 1 महीने में ई ज़ाहिर थी पवंदासीं ऐं मूंखे पूरी पक आहे जंहिं ॾींहुं मूसा खाने साम्हूं इहो राज़ खुलियो उन ॾींहुं हू असांखे पूरो करे छॾींदो अम्मा इहा सोच बि तुंहिंजी हुई मूं तोखे अहिड़ी सलाह कान ॾिनी हुई बाबा तूं सोच जेकॾहिं असां हितां ॿीहर भॼी हलूं त अॻे चकर कंहिं पनाह ॾिनी हुई एॾी वॾी कोशिशि करण जे बावजूदि बि हिते अची पिंजरे में क़ैद थिया आहियूं असांजो त हाणे को बि सहारो कोन्हे अम्मा को बि सहारो कोन्हे हितां निकिरण खां पोइ निंदण काथी कुसिजी वेंदासीं बाबा हिकु माण्हू आहे जेको असांखे हितां कढी ॿाहिरि हलंदो ऐं असांजो सहारो बणिबो केरु आहे अम्मा नजीब न अम्मा न नजीब असांजो कॾहिं बि सहारो कोन थींदो हिकु चकर नजीब खे हवेलीअ में मोकिल वधीक हुनखे सम्झाइण मुंहिंजो कमु आहे अम्मा तूं चई थी त मां कूड़ हणी को न को बहानो करे नजीब खे अंदरि हवेली में मोकिलियां थो वधीक तूं नजीब जहिड़े पत्थर दिलि खे तूं मेण कजांइ मां कोशिशि कयां थी इहो असांजो आख़िरी सहारो आहे हाणे जेकॾहिं असां हिन सहारे खे पंहिंजे हथनि मां वञणु ॾिनोसीं त मूसा असांजे लाशनि खे कफ़न बि कोन ॾींदो बिना कफ़न जे मूसा जो लाश दफ़न थींदो जेतिरा असां दरपदर थिया आहियूं मूसा बि ओतिरा ई धक खाईंदो मां वञी नजीब खे मोकिलियां थो उन हथियार खे पंहिंजे हथनि खां वञणु न ॾिजांइ जंहिं शख़्स जे करे असां पंहिंजो सिर तरी ते रखियूं था उथूं उहो ई असां मां हथु कढी वेंदो छा नाहे कयो मूं रईस मूसा ख़ान लाइ बदिले में मुंहिंजो दोस्त खे नथो छॾाए मूं सोचियो त निमक हरामी न कयां पर हाणे ख़बर पई त कंहिं अखबूट माण्हूअ सां का बि निमक हरामी नाहे जहिड़ी कई अथसि अहिड़ी करे ॾेखारियांसि वड़े नजीब वाह सॼो मुल्क मारे हिते आयो आहियां ऐं तव्हां हिते बीठा आहियो कहिड़ो कमु अथई मूं में हा जेकॾहिं तोखे सुठो नथो लॻे त मां हलियो थो वञा न न अहिड़ी ॻाल्हि न आहे ॿुधाए नजीब मां त तुंहिंजे लाइ हिकु ख़ासि मक़सदु खणी आयो हुयुसि पर तुंहिंजो चहिरो ॾिसी छा आहे मुंहिंजे चहिरे ते कावड़ गुस्सो बाह सालू जंहिं माण्हू सां वफ़ादारियूं कयूं
ऐं उहो ई माण्हू वक़्त ते कम न अचे त दिलि मथां छा गुज़रंदी हूंदी। ज़ाहिर आहे ॾुख त थींदो न। असां मूसा खान लाइ सिर जी बाज़ी लॻाए छॾीसीं ऐं मूसा खान हिकिड़ो नंढड़ो कम कहिड़ो कमु? मुंहिंजे दोस्त खे पुलिस ॿधी वई आहे, उनखे बि नथो छॾाए। हू डचे में बि मूसा खान जे करे पियो आहे। नजीब हिकिड़ी ॻाल्हि कयां जेकॾहिं तूं दिलि में न करीं त। हा चओ। मूसा खान खां वधीक ख़ुदगर्ज़ ऐं मतलबी माण्हू को बि कोन मिलंदी। हाणे सोचां थो सालू तजाए बचायोमांसि। जंहिं भेरे तव्हां ज़हर ॾिनो हुअसि न उते ई पूरो थी वञे हा त सुठो हुयो। अञा बि वक़्तु कोन वियो आहे नजीब। तुंहिंजो छा मक़सदु आहे? जेकॾहिं दिलि में रखी त तोसां ॻाल्हि करे सघां थो। पहिरियां मूं कॾहिं तोसां धोखो कयो आहे जो हाणे तोसां धोखो कंदुसि? हाणे बि मूसा खान खे ख़तम करे सघिजे थो जेकॾहिं तूं असांजो साथ ॾीं। न सालू न न नजीब खां एॾी वॾी गद्दारी न थींदी सालू। मूसा खान तोसां कहिड़ियूं चङायूं कयूं आहिनि? जेकॾहिं सालू मां इहा गद्दारी कयां त पोइ मूं में ऐं मूसा खान में कहिड़ो फ़र्क़ु आहे? तकड़ न आहे नजीब, तकड़ न आहे। पहिरियां सोच पोइ ॿुधाइजांइ। इहा ॻाल्हि दिलि मां कढी छॾ सालू त को मां तुंहिंजे करे ऐं मूसा खान खे ख़तम कंदुसि। कढी छॾजांइ इहा ॻाल्हि दिलि मां। मूं लाइ किथे कंहिं ॿिए लाइ तोखे मूसा खान खे मारणो आहे। तो अञा सालू जा फेर फंद ॾिठा किथे आहिनि? हा न कोशिशि जारी आहे। ईअं हथु कढण वारो मां बि न आहियां। ठीकु आहे सूबेदार वाहिद, राति ॾिसोसि वरी सुबुह जो मूंखे हर हाल में